नाज़रीन सिंधड़ी खां ससा रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स रिपोर्ट मूजिब सिंधड़ी में ॻोठ दातो खान शहर में केतिरे अरसे खां प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़रर न थियण खिलाफ़ एहतजाज तौर ॻोठाणनि 50 खां मथे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार करे छॾियो। पोलियो टीमूं वापसी करे छॾियूं। राब्तो करण ते कामरेड मोहम्मद बख्शर चयो त असांजे ॻोठ जे स्कूल में जेसिताईं उस्ताद मुक़रर न थींदो तेसिताईं पोलियो जा फुड़ा न पियारींदासीं। इंतज़ामिया केतिरा भेरा कूड़ा वाइदा करे विया, हाणे संदन कंहिं बि ॻाल्हि ते एतबार न कंदासीं। जेसिताईं स्कूल में उस्ताद मुक़रर न थींदा तेसिताईं पंहिंजनि बच्चनि खे पोलियो जा फुड़ा न पियारींदासीं। जैसे अगर मास्टर को न मिले ऐसी पोलियो कौन पियारींदा मास्टर को न मिले ए तरह ऐसा फुड़ा कौन पियारींदासीं। मास्टर को न मिले ऐसा तरह का फुड़ा कौन पियारींदा असांखे जेसिताईं मास्टर न ॾींदा तेसिताईं पोलियो कोन पीआरींदासीं। असां जेसिताईं मास्टर को न मिले ऐसी तरह पोलियो कौन पियारींदा जेसिताईं असां मास्टर को न मिले असां पोलियो कोन पियारींदासीं।